हाणे इहो जो हुननि जो एतिराज़ जवाब खां पहिरियां हिकिड़ी मां अर्ज़ कर ॻाल्हि कयां थो। अब मेराज ते तो अजीब तरीक़े सां एतिराज़ कयो, पर यादि रख मेराज उहा शइ आहे, मेराज थियो हिन दुनिया खे ख़बर पई त आमिना जे लाल जो मक़ाम अल्लाह केॾो बुलंद आहे। वरी आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चओ। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है। कदमों के नीचे अर्शे उला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो सभी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ नामे मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दी जिसने हमारे दिलों को जिला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यार एक वेठा हूं तो बोला सवा नहीं साढ़े नहीं खा तो कोई पछाड़ी में थक बोलो तो बेटा कर सुभान अल्लाह थक जो ना वरी आवाज सुभान अल्लाह चो। उन्होंने कहो एतराज या अकीदे मेरा हाजिर नाज़र ता हथ खणो जिन तबो मेरा जता हथ खणो पवंदो छो त साईं जिथे किथे हाजिर नाज़र तो मथे वजनी यो एतराज हुनन तदे कयो जदे हुनन असा जे अकीदे के समझो ही कोने। सुभान अल्लाह। अब आइरे ने आरियो अकीदो असा जो हुनन समझो ही कोने त हाजिर नाज़र जे बारे में असा जो अकीदो आहे कहिड़ो। सुभान अल्लाह। असा हुजूर के हाजिर नाज़र किए था चो। याद रखो जमा सगोनी असा जो हाजिर नाज़र जे अकीदे जे बारे में अकीदो ही आ तो हुजूर जो जिस्म मुबारक मदीने में आ। एरे न्यारे सुभान अल्लाह। साईं जो जिस्म मुबारक मक्के में जिस्म मुबारक मदीने में हुजूर जो जिस्म मुबारक एक जाए ते आ। रसूलुल्लाह जे जिस्म मुबारक असा हर जाए ते हाजिर नाज़र को न समझदा आयो। को भी सुन्नी मुस्तनद आलिम अनु नाहे जे चयो होजे त हुजूर जो जिस्म मुबारक हर जाए ते हाजिर नाज़र साईं जो जिस्म मुबारक एक जाए ते आ। पूरी कायनात रसूलुल्लाह जे संग सुभान अल्लाह। असी जको चौदा हुजूर हाजिर नाज़र आहिन उन हाजिर नाज़र अकीदे के समझो त सही। हुजूर जे हाजिर नाज़र जो मतलब इहो आ सरकार जो जिस्म मुबारक एक जाए ते जिस्म मक्के में आ मदीने में आ एक जाए ते आ। रूहानियत रसूलुल्लाह जी कायनात जे अंदर आ। जे तमा इन सिज के ॾिसो था सिज मथे एक जाए ते बीठो आ पर उन जी रोशनी पूरी दुनिया जे अंदर मौजूद आ। सिज ही जो ज़ाहिरी आ यो एक जाए ते आ रोशनी इन जी पूरी दुनिया में आ। वो जो हकीकत जो सिंध मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला अल्लाह फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा।
नूर दी दर सिज महबूब तो कैसा बनायो हे ज़ाहिरी दुनिया वारो आसमान वारो सिज हिक जाए ते आ रोशनी नदी पूरी दुनिया में ये हकीकत जो सिज जो आमिना जी लाल जी सूरत में आ वो हिक जाए ते आ रसूलुल्लाह जी नूरानियत हर जाए ते हुजूर पंहिंजे नूरानियत सां हर जाए ते हाज़िर भी आहिनि नाज़िर भी आहिनि रूहानियत सां हर जाए ते हाज़िर भी आहिनि नाज़िर भी आहिनि नबूवत रिसालत सां हर जाए ते हाज़िर भी आहिनि नाज़िर भी आहिनि मदीने वारा पंहिंजे रहमत सां हर जाए ते हाज़िर भी आहिनि नाज़िर भी आहिनि हुजूर जो जिस्म मुबारक मदीने में रहमत पूरी दुनिया में जिस्म मुबारक मदीने में नूरानियत पूरी दुनिया में हुजूर जो जिस्म मदीने में रूहानियत पूरी दुनिया में हुजूर पंहिंजे नबूवत सां रिसालत सां रहमत सां रूहानियत सां नूरानियत सां पूरी दुनिया में हाज़िर नाज़िर आहिनि यार समझो तो सुभान अल्लाह चओ हाज़िर नाज़िर जो अक़ीदो समझो त वारी आवाज़ आहे सुभान अल्लाह चओ मुल्लन असांजो अक़ीदो समझो ही कोन्हे को ऐं असां ते एतिराज़ हुननि करे छॾियो जे हाज़िर नाज़िर था वञो त पोइ मेराज तां हथ खणो न मुंहिंजा न हथ मेराज तां कीअं खणंदासीं साईं हाज़िर नाज़िर बि आहे जिस्म मुबारक हिक जाइ ते रूहानियत पूरी कायनात में जिस्म मुस्तफ़ा जो मदीने में पूरी दुनिया हुजूर जे साम्हूं आहे मां दलील पेश कयां थो इंशाअल्लाह ॻाल्हि सम्झ में अची वेंदी वॾे आवाज़ सां सिर्फ़ु सुभान अल्लाह चओ वो जेका हिजरत थी आहे उहा जिस्म सां थी आहे सुभान अल्लाह चओ जिस्म मुंतकिल थियो हुजूर जेका हिजरत कई उन में जिस्म मुस्तफ़ा जो मुंतकिल थियो मक्के खां पाण मदीने में आया मेराज में मुस्तफ़ा जो जिस्मानिया आवाज़ सुभान अल्लाह जा रूहानियत पूरी दुनिया में नूरानियत पूरी कायनात में रहमत पूरी कायनात में नबूवत पूरी कायनात में रिसालत मुस्तफ़ा जी पूरी कायनात में रूहानियत रसूलुल्लाह जी पूरी कायनात में पर मेराज जिस्म सां थियो मक्के खां शाम बैतुल मक़दस जे अंदर मस्जिद अक़सा में जिस्म आयो पहिरें आसमान ते जिस्म आयो ॿिए ते टे ते चौथे ते पंजे ते छह सत आसमान ते जिस्म मुबारक आयो ऐं ज़ाहिरी जिस्म सां अल्लाह जे अर्श खां मथे वञी ज़ाहिरी अखियुनि सां मुस्तफ़ा अल्लाह जो दीदार करे आयो सुभान अल्लाह जिस्म हिक जाइ ते रूहानियत पूरी दुनिया में जिस्म हिक जाइ ते नूरानियत पूरी दुनिया में इसे रोदे तबी रज़ी अल्लाह ताला अन्हु कंदे निज़ामानी जे भरसां पाण कंहिं दावत में तशरीफ़ फरमा ये ज़ोर जे नमाज़ खां बाद में किताब मसनवी शरीफ़ जो इसे रोदे वाले जे साम्हूं खुलियो पियो पाण उन जो मुतालो पिया फरमाइनि साम्हूं जमात में हिकिड़ो फ़क़ीर निज़ामानी वेठो दिल में ख़्याल थो करे इसे जा त कई दुनिया में फ़क़ीर लखन जे तादाद में मुरीद हर पासे दे आहिनि पोइ जॾहिं ये दुनिया छॾींदा त पोइ पीसे रोदे वारा कंहिं वटि पहुचंदा जो हिन जे ईमान जी हिफ़ाज़त कनि ऐं वरी जेकॾहिं भला अचनि त नेकनि वटि सालिहनि